मां तव्हांखे फ़क़त इहा ॻाल्हि इन जे करे अर्ज़ कई आहे मुस्लमानो त हू चवे थो जंहिं बि बयान ॾिनो आहे तव्हांखे ख़बर आहे वज़ीर आज़म साहब पर मां तव्हांखे जज़्बाती ॻाल्हि खां हटी करे क़ुर शरीफ़ में फ़ैसिलो ॿुधायां ही मुंहिंजे साम्हूं तफ़सीर पिया आहिनि जज़्बाती तक़रीर करे सघिजे थी माण्हुनि खे भड़काए सघिजे थो पर असुल मसइलो सम्झ में कोन ईंदो आखिर कुरान छा थो चवे आखिर हदीस छा थी चवे असां पंहिंजी बनी जे मामले ते त तमामु घणो नाराज़ थींदा आहियूं दुकान जी ओधर में 300 रहिजी वञे त उन जी ॻिची फाड़े विझंदा आहियूं उन जे गले में हथ हूंदा आहिनि पर दीन जो मामलो इंतिहाई अॼुकल्ह नाज़ुक सूरत हाल पियो इख्तियार करे अब्दुल रहमान बिन औफ थो फरमाए त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नंढड़ा सहाबी मां मिसाल में फ़क़त इहे ज़िक्र कया वज़ीर आज़म साहब चवे थो त ड्रिॼंदा बस सभिनी खां वधीक ड्रिॼ थींदो आहे नंढड़े ॿार खे जग में त वॾो ड्रिॼंदो आहे पर असांजी तारीख़ त इहा थी ॿुधाए त असांजा नंढड़ा ॿार बि कोन ड्रिॼंदा पंहिंजा सिर मुस्तफ़ा जे क़दमनि तां क़ुर्बान करे छॾियो पर इल्मु नाहे जे इल्मु नाहे त भला माण्हू चुप रहे कॾहिं कॾहिं सिंधी ज़ुबान में चवंदा आहिनि अदा बूथ चङो न हुजे माण्हू ॻाल्हाए त चङो अचो त मां तव्हांजी ख़िदमत में घणो मां इन्हनि मौज़ूआत ते इन टाइप जे ॻाल्हाइण जो आदी न आहियां छो त तव्हां चवंदव त साईं असांखे दलील सां ॻाल्हि सम्झाए सो मां चाहियां थो त तव्हां क़ुर खां पुछो क़ुर छा फरमायो आहे हदीस छा फरमायो आहे ॿ ॻाल्हियूं आहिनि ॿ दावाऊं आहिनि हिकु दावा हीअ आहे त ड्रिॼणा नऊज़ बिल्लाह ॿी दावा हीअ आहे त हुननि लुट मार कई मां चवां थो इन जो फ़ैसिलो मूंखां पुछंदे को चई सघे थो मुफ्ती साहब तव्हांजो पंहिंजो ख़्यालु आहे मां अॼु फ़क़त तव्हांजी ख़िदमत में क़ुर पाक जूं चंद आयतूं अर्ज़ कयां छो त मां आयत शुरू में तव्हांजी ख़िदमत में पढ़ी अल्लाह साईं फरमायो आहे जंहिं वटि इल्मु हुजे ऐं वरी इल्म खे लिकाए उन जे मथां अल्लाह जी लानत आहे इन जे करे हे वक़्तु इल्मु लिकाइण जो न आहे बल्कि मसइलो ॿुधाइण जो वक़्तु आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे सहाबी जिन जो शान जिन जो मान मुंहिंजे अल्लाह सतनि आसमाननि खां पाण क़ुर में बयानु फरमायो पूरी दुनिया में हिकिड़ो कानून आहे मां तव्हांखे इब्तिदाई प्रोग्रामनि में इहो अर्ज़ कयो हिकिड़ो असांजे इस्लामी इल्मनि जो उसूल आहे क़ाइदो आहे कहिड़ो क़ाइदो हीअ आहे त तव्हां जंहिं बि माण्हूअ जी ॻाल्हि वठणु चाहियो था उन माण्हूअ जी छंड छाण कयो अदा सचो आहे कूड़ो आहे सचो आहे त ॻाल्हि मञबी कूड़ो आहे त न वठबी हाफ़िज़ो कीअं अथसि जेका ॻाल्हि बयानु करे थो उन पंहिंजे कंहिं उस्ताद खां कंहिं वॾे खां ॿुधी या पंहिंजे तरफ़ां ठाही अथई इहो हिकिड़ो पूरो इल्मु आहे जेको हदीस शरीफ़ में हदीस त हूअं वॾो इल्मु आहे पर उन हदीस जूं जेके मुख़्तलिफ़ फैकल्टियूं आहिनि उन्हनि मंझां हिकिड़ी इहा ख़ासि फैकल्टी आहे जेके चवंदा आहिनि इल्मु जर्ह व तादील माना कॾहिं कॾहिं सवलो तव्हांखे ॿुधायां आलिम चवंदा आहिनि साईं हीअ हदीस शरीफ़ आहे पर हदीस ज़ईफ़ आहे हीअ हदीस शरीफ़ आहे पर साईं हीअ हदीस सिहत जे उन रुतबे ते न आहे इहा जेका ॼाण थींदी आहे न त भाई सही आहे हे कमज़ोर आहे हे ताक़तवर आहे उहा इन इल्म जे ज़रिए थींदी आहे जर्ह व तादील इन इल्म खे चइबो आहे इन जे ज़रिए राविन जी छट छाण थींदी आहे मां तव्हां सां ॾुखी ॻाल्हि कोन थो कयां सवली अञा तव्हांखे सम्झायां तव्हां चवंदा हे माण्हू सचो आहे साईं उन जे सचे जो मयार छा आहे मुंहिंजो अज़ीज़ आहे तॾहिं सचो आहे न मूंखे प्यारो आहे तॾहिं सचो आहे न मुंहिंजे ॻोठ जो आहे तॾहिं सचो आहे न मुंहिंजी क़ौम जो आहे तॾहिं सचो आहे न छा मयार आहिनि उन जा मयार तक़वा परहेज़गारी ऐं इल्म जे बुनियाद ते आहिनि रूए ज़मीन ते मुख़्तलिफ़ इल्म मौजूद आहिनि हीउ इल्मु फ़क़ति मुस्लमाननि वटि आहे ॿिए कंहिं वटि बि मौजूदु न आहे जंहिंजी बुनियाद ते तव्हां असां चवंदा आहियूं त हीअ हदीस हीअं आहे कमज़ोर आहे मज़बूत आहे वठणु घुरिजे न वठणु घुरिजे हाणे मां तव्हांखे इहा ॻाल्हि करण खां पोइ अॻिते जेका ॻाल्हि अर्ज़ु कयां रूए ज़मीन में इहो कानून हर आलिम जे मथां लागू आहे हर वलीअ जे मथां लागू आहे वलीअनि में अल्लाह साईं हर हिक खे पंहिंजो मक़ाम अता फरमायो आहे पर तव्हां पाण अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमाअत सां ताल्लुक़ रखूं था सिंध में जेका अल्लाह साईं हूअं सॼी दुनिया में पर बिलख़ुसूस सिंध में जेको मक़ाम माण्हुनि जे दिलनि में अल्लाह साईं पीरनि जे पीर हज़रत सोणे अब्दुल कादिर जीलानी खे अता फरमायो हर पीर खे कोन अता फरमायो अब्दुल कादिर जीलानी जो मक़ाम आहे
पर याद रखो जो ही शरीयत जो कानून है इल्म जर हो तादील जो जेकॾहिं हज़रत अब्दुल कादिर जीलानी या हदीस का रिवायत करे तो उन जी परख जरूरी है। पर हाणे त परख थी वई, आलिमन छट छाण करे छड़ी, पर एतिरे क़दुर जो इहो कानून उन जे मथां लागू आहे। असां निमाज़ पढ़ंदा आहियूं हनफी तरीक़े ते, इमाम आज़म अबू हनीफे जा पैरोकार आहियूं, इहो कानून इमाम आज़म अबू हनीफा जे मथां बि लागू थिए। इमाम शाफ़ई जी दुनिया पैरवी करे थी, इमाम शाफ़ई ते भी सागो कानून लागू आहे त जर हो तादील में परख करनी, हाणे त थी वई पर उन ते भी थियो। इमाम मालिक इमाम दारिल हिजरा मुझे मुस्तफ़ा करीम जे मदीने पाक में रहंदड़ इमाम मालिक रहमतुल्लाह तआला अलैह, जंहिंजो मगरिब अरबी अफ्रीका जा इलाइक़ा पोइ लॻनि उन जा फ़िक़ह में, उन जे मथां भी इहो कानून लागू। इमाम अहमद बिन हंबल उन जे मथां भी इहो कानून लागू। रूए ज़मीन में आलिम हुजे, मुफ्ती हुजे, बुजुर्ग हुजे, दरवेश हुजे, हर एक जे मथां कानून इहो सागो लागू आहे। पर पूरी हिन रूए ज़मीन ते हिकड़ी अहिड़ी जमायत आहे जंहिंजे मथां इहो कानून लागू नाहे त उन्हनि जी छंड छाण करण जी तोखे ज़रूरत नाहे, बल्कि रब तो फरमाए तूं उन्हनि जी छंड छाण छा कंदे, मां अल्लाह आसमाननि खां उन्हनि जे हक़ में आयतूं नाज़िल फरमाए करे उन्हनि जो अॻे ई फरमाए छॾियो आहे त मुस्तफ़ा जा सहाबी सच्चा, तोखे छंड छाण जी ज़रूरत ई कान्हे। सिर्फ़ इहो हिकिड़ो टोलो आहे जंहिंजे लाइ तव्हां असांखे इहा ज़रूरत ई कान्हे। इहो इल्मु उते इस्तेमालु कोन थींदो आहे, छाजे करे इल्मु इस्तेमालु कबो आहे तहक़ीक़ लाइ। अल्लाह साईं असांखे ॿुधाए छॾियो आहे त हो सच्चा अथव, हो कूड़ा न अथव, हो दिलेर अथव, हो डिॼणा न अथव, हो महबूब जा फर्मा बरदार आहिनि, महबूब जा नाफ़रमान नाहिनि, महबूब जी हुकुम उदूली करण वारा नाहिनि। अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम असांखे ॿुधायो आहे। ऐं तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो, अॼु तव्हां कलमो भरियो था, अॼु तव्हां नमाज़ूं पढ़ो था, रमज़ान ताज़ो गुज़रियो आहे, तरावियूं तव्हां पढ़ियूं, क़ुरान तव्हां ॿुधो, जेकॾहिं क़ुरान तव्हां ताईं पहुतो आहे, इस्लाम तव्हां ताईं पहुतो आहे, सदको आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबनि जो सदको। इहा ॻाल्हि यादि रख। अल्लाह तबारक व तआला कलाम मजीद में इरशाद फरमायो, मां